जी दादू ज़िले में JEST ऐं ECT उस्ताद आहिनि 171 जिन जूं गुज़िरियल 7 महीननि खां वठी पघारूं बंदि आहिनि। हू हिते एहतजाज करे आया आहिनि। असीं उन्हनि उस्तादनि खां पुछंदासीं त हुननि जा कहिड़ा वीचार आहिनि। एहतजाज जेको आहे उहो ॿिनि इशूज़ ते आहे। हिकु त वफ़ाक़ी बजट जेका आहे उहा सरकारी मुलाज़िमनि जो तारीख़ में पहिरियों दफ़ो पाकिस्तान जी तारीख़ में उन्हनि सैलरीज़ न वधाई आहे, जॾहिं त कोरोना मसइलनि जे करे हर मुलाज़िम जेको आहे परेशान आहे। उन खां अलावा पोयनि 7 महीननि खां वठी असांजी नई अपॉइंट जेके कमीशन करे उस्ताद आया आहिनि, जंहिंमें ECT JST असांजा दोस्त जेका आहिनि उहे 7 महीननि खां रेगुलर पढ़ाइनि पिया ऐं उन्हनि जूं पघारूं जारी न पियूं थियनि। मेरिट ते JEST उस्ताद अपॉइंटमेंट थिया आहिनि, जेके 7-8 महीननि खां पंहिंजूं ड्यूटियूं कनि पिया। उन्हनि जूं पघारूं जारियूं न पियूं कयूं वञनि, जेके जल्द खां जल्द जारियूं कयूं वञनि। उस्ताद जॾहिं सिंध गवर्नमेंट हिननि लॉकडाउन जे ॾींहंनि में प्राइवेट स्कूलनि खे पाबंद कयो हो ऐं मुख़्तलिफ़ फैक्ट्रियुनि खे या मुख़्तलिफ़ कंपनियुनि खे पाबंद कयो हो त बाबा पंहिंजे मुलाज़िमनि जूं पघारूं तव्हांखे बंदि न आहिनि करणियूं, त सरकार इहो पंहिंजे मुलाज़िमनि जूं पघारूं कीअं बंदि कयूं आहिनि। हुननि जूं फैमिलियूं आहिनि, हुननि जा बचड़ा आहिनि, उहो ड्यूटी पाबंदीअ सां कंदा रहिया आहिनि, त फिलफोर इहो मुतालबो आहे त उन्हनि जूं जेको आहे पघारूं रिलीज़ कयूं वञनि। गुज़िरियल नवंबर जे 16 तारीख़ खां असां जेको आहे 2019 में असांजी अपॉइंटमेंट थी आहे ऐं असां 7 महीना तक़रीबन गुज़री विया आहिनि ऐं 7 महीननि में असां पंहिंजी प्राइवेट जॉब जेके छॾिया आया आहियूं त जीअं असांखे जेको आहे माना असांखे हिन में रिलीफ मिली सघे। मुख़्तलिफ़ असां ॾोरां इलाइक़नि ते वञी रहिया आहियूं ऐं मुख़्तलिफ़ असां जेको आहे फ़ाक़ाकशी में गुज़री रहिया आहियूं। असांजी आला अख़्तियारुनि खां इहा तमामु पुरज़ोर अपील आहे त असांखे महिरबानी करे असांजी पघारियूं जारी करे सघनि त असां पंहिंजी मुआशी बदाली खां निकिरी सघूं। तक़रीबन 13 ज़िलनि जो नोटिफिकेशन निकिरी चुको हो। 7 ज़िला जिन में दादू भी शामिल आहे, उन्हनि जो नोटिफिकेशन न निकिरी सघियो। पर अफ़सोस सां चवणो थो पए त इंतज़ामिया निंड में सुतल आहे। असांजे DBC जे मेंबरनि उन पने ते साइन न आहे कई, सेक्रेटरीट खां उन ते ऑब्जेक्शन लॻी आयो। इहा नाअहली कंहिंजी आहे, डायरेक्टर ते सेक्रेटरी साहिब ते इहो फ़र्ज़ु थो थिए त असांखे पंहिंजो हक़ ॾियण लाइ ऐं नाअहलनि जी नाअहली साबित करण जे लाइ हिकिड़ी कमीशन जोड़े। जी उस्तादनि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। संदन चवणु आहे त 7 महीननि खां हू ड्यूटियूं पिया कनि। दादू डिस्ट्रिक्ट जे अंदरि हू 171 उस्ताद आहिनि जिन जूं 7 महीननि खां वठी पघारूं बंदि आहिनि। हुननि जो मुतालबो आहे त खेनि 7 महीननि खां जेके रहियल पघारूं आहिनि उहे ॾिनियूं वञनि त जीअं हू पंहिंजे घर जो गुज़र सफ़र, पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र करे सघनि। कैमरामैन दीदार शेख सां गॾु फताह शेख, टाइम न्यूज़ दादू।